लाड़काणो खां रिपोर्ट करे रहियो आहे हैदर अली सुर्यो। सिंधु दरिया ते 6 कैनाल ठाहिण वारे मंसूबे ख़िलाफ़ अज़ादारनि जी रैली एहतजाजी मुज़ाहिरो। लाड़काणो जे अलाहाबाद मोहल्ले जे इमाम बारगाह इमाम अली नकी अलैहिस्सलाम खां अज़ादारनि तरफ़ां रैली कढी वई, जंहिं रैली में शरीक मासूम ॿारनि बुज़ुर्गनि तोड़े नौजवाननि खे हथनि में प्ले कार्ड अलम अब्बास हुआ। रैली शहर जे एयरपोर्ट रोड, बाकरानी रोड, सियाल चौक, पाकिस्तान चौक, जिन्ना पाक चौक खां थींदे जिन्ना बाग में पहुती, जिते अॻवाननि सिंधुअ ते धाड़ो नामंज़ूर कैनाल समूरा नामंज़ूर जा ज़ोरदार नारा हया। उन मौके ते सैयद अमीर अली शाह, मौलवी हुबदार अली सोलंगी, सैयद वहीद अली शाह बुखारी, जुल्फ़कार अली मक्सी, साजिद मेमणे ॿियनि चयो त सिंधुअ में तकरारी वाहन जो मसइलो सिंध जे माण्हुनि लाइ ज़िंदगी ऐं मौत जो मसइलो आहे। जेकॾहिं सिंध में पाणी न हूंदो त इंसान ऐं आबी ज़िंदगी ज़िंदा न रही सघंदी। इहा सूरतहाल सकाफ़ती नसलकशी लॻी रही आहे। हुननि चयो त सिंध जे लखे एकड़ ज़मीन गैर आबाद करण जी कोशिश कंदड़नि खे इजाज़त न ॾींदासीं त हू गैर क़ानूनी तौरु कैनाल ठाहे सिंध जे 7 करोड़ अवाम खे पाणीअ लाइ सुकाइण। अॻवाननि वधीक चयो त सिंध जे शऊर जी मुज़ाहिमत खां पोइ हुकूमत हिन वक़्तु परेशान नज़र अची रही आहे, छाकाणि त उन्हनि ॾिठो आहे त केतिरा माण्हू एहतजाज करे रहिया आहिनि, जिन में स्कूली ॿार ऐं औरतूं बि शामिल आहिनि, ऐं इहो ई सबबु आहे त उहे बयानिया तब्दील करे रहिया आहिनि।